वज़ीर आज़म शहबाज शरीफ से रेलवे वारे वज़ीर हनीफ अब्बासी की मुलाकात रेलवे की मजमूई कारकर्दगी जारी सुधारन ऐं मुस्तक़बिल के मनसूबन बाबत ॻाल्हियूं। रेलवे वारो वज़ीर हनीफ अब्बासी जो चमड़ाहे तनार की सूरत हाल में अवामी सहूलियतन के नज़र में रखंदे सॼे मुल्क में हलंदड़ ट्रेनुनि के भाड़नि में कंहिं भी क़िस्म जो इज़ाफ़ो न पियो कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चमड़ाहे त मौजूदा मौशी हालतन में हुकूमत अवाम ते बोझ विझण खां पासो करे रही आहे। रेलवे के निज़ाम के बेहतर बनाइण लाइ आमदनी में इज़ाफ़ो करण ते ध्यान ॾिनो वञे। ईरान तरफां गॾियल अरब इमारात में हमलो 25 अमेरिकी फ़ौजी मारण या ज़ख़्मी करण जी दावा। ईरानी फ़ौज जे तर्जुमान दावा कई आहे त ईरान गॾियल अरब इमारात में अमेरिकी फ़ौज ते हिकु भेरो ॿीहर हमलो कयो आहे। यूएई में ईरान जे हमले में 25 अमेरिकी फ़ौजी मारिजी विया या ज़ख़्मी थिया आहिनि। ईरान जे ख़ातमुल नबिया मरकज़ी हेडक्वार्टर जे तर्जुमान इब्राहिम ज़ुल्फ़िकारी सदर ट्रम्प जी धमकी वारे बयान ते जवाब ॾींदे चयो आहे त अमेरिकी सदर ऐं हारायल फ़ौज जी बेइज़ती रुको हिकमत अमली सां दुरुस्त न थींदी। का बि लफ़्ज़ी बाबेल अमेरिका जी शिकस्त खे मिसारे नथी सघे। नायब वज़ीर आज़म इसाक डार जो सऊदी हमनसब शहज़ादे फैसल बिन फरहान सां टेलीफोन ते राब्तो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान जो चमड़ाहे त ॿिन्ही अॻुवाड़नि पारां विचोबर ऐं ख़िते जी ताज़ी सूरत हाल बाबति ख़यालनि जी ॾे वठि। ख़िते में अमन इस्तेहकाम लाइ फौरी छिकताण में घटिताई जी ज़रूरत ते ज़ोर। इसहाक डार ऐं सऊदी परॾेही वज़ीर जो मुस्तक़बिल में बि वेझे राब्ते में रहण ते इतफ़ाक़। रूस अमरीका का अल्टीमेटम वारी ॿोली ख़त्म करण जो मुतालबो करे छॾियो। रूस जे परॾेही वज़ीर सरगई लारूफ जो ईरानी परॾेही वज़ीर अब्बास राग़ची सां टेलीफोन ते राब्तो। ख़िते जी सूरत हाल बाबति ॻाल्हियूं। रूसी परॾेही वज़ीर जो चमड़ाहे त अमरीका खे सूरत हाल जी बहितरी लाइ पंहिंजो किरदार अदा करणो पवंदो। सूरत हाल खे ॿीहर ॻाल्हियुनि जे रस्ते ते वापसि आणणो पवंदो। दुरनि खे सिफ़ारती कोशिशुनि खे नुक़सान पहुचाइण वारनि क़दमनि खां पासो करणु घुर्जे। ईरान खिलाफ गैर इख़लाक़ी बयान ॾियण ते सीनियर अमेरिकी सियासतदाननि सदर ट्रम्प खे चरियो करार ॾेई छॾियो। अमेरिकी आइन जे 25 तरमीम लागू करे खेसि हटाइण जो मुतालबो। ट्रम्प ज़हनी अदम तवाज़ुन जो शिकार ऐं ख़तरनाक बणिजी वियो आहे। कांग्रेस के कदम खणा पवंदा। सेनेटर बर्नी ट्रम्प इंतज़ामिया में जेको बि पाण खे मसीह सम्झे थो उनखे सदर जे हुन रवैये में मुदाख़लत करणु घुर्जे। ट्रम्प जो अॻूणो हिमायती टेलीग्राम जेकॾहिं मां ट्रम्प काबीना में हुजां हा त ईस्टर जे मोकलनि दौरान ई अमेरिकी आइन जे 25 तरमीम लागू करण लाइ कानूनदाननि सां ॻाल्हाया हा। अमेरिकी सेनेटर केस मर्फी। ऐं नवाबशाह भरिसां रोड हादसे में फौत थियलनि 5 ॼणनि जी जनाज़ा निमाज़ अदा। दिलबर नसीर जमील अफशाह ऐं खैरी जी जनाज़ा निमाज़ ॻोठ चांद मोहम्मद जमाली में अदा कई वई। हिक ई घर मां 5 जनाज़ा खॼण ते ॻोठ जो माहौल सोगवार।